नाज़रीन ठुल बी सेक्शन थाने जी हद में अहम ख़बर है जो गांव साशेर के बाद ठुल बी सेक्शन थाने जी हद ॻोठ सलीम ख़ान बंगलानी भरिसां रात जो कणक के फसल के पानी ते वेठल ॻोठ फज़ल ख़ान बंगलानी वासी बिन पोरतन पीउ पुट ग़ुलाम रसूल लाशारी और मुजाहिद लाशारी के हथियारबंदन अगवा करे कुछ फासले ते पोरत ग़ुलाम रसूल लाशारी के रस्ते में छे संदस पुट मुजाहिद पुट ग़ुलाम रसूल लाशारी के हथियारन के ज़ोर ते अगवा करे नामालूम हंध खणी फरार थी विया। ॻोठनि पारां हथियारबंदन जो पेरो खंयो वियो। ज़रीन मूजिब पेरे जा निशान जमाल तरफ़ वेंदे मिलिया आहिनि।